सॼे मुल्क में बोर जहिड़ी अज़ाब सां जहिड़ींदड़ अवाम ते हुकूमत पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल ₹2.07 महांगो, नओं फी लीटर अघु ₹235.98 मुक़ररु आहे। डीज़ल जे अघनि में ₹9.79 वाध, नई क़ीमत ₹201.54 थी वई। घासलेट जे अघनि में ₹10.92 वाध, नओं फी लीटर अघु ₹210.32 थी वियो। ISP डीज़ल ₹2.99 महांगो, नई क़ीमत ₹247.43 मुक़ररु। तेल जे अघनि में वाध जो नोटिफिकेशन जारी। नवां अघ अॼु खां लागू। पाकिस्तान खे IMF खां $1.16 करोड़ जी किस्त मिली वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।